बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रहबर लतीफ़ जे कलाम में कुछ अहिड़ा बैत जिन्हनि में लफ़्ज़ मुसलमान आयल आहे, उन्हनि मां हिकु ॿ बैत जो विर्द। पहिरियों बैत आहे सुर कल्याण दास्तान पहिरियों, बैत नंबर 11। वहदहू जे वढिया इलल्लाह अदकिया, मोहम्मद रसूल चई मुसलमान थिया। आशिक अब्दुल लतीफ़ चे इन्हई पह पिया, तेला धणी थुआ जेला विया वहदत गॾिजी। ॿियो बैत जेको पढ़ंदासीं सुर आसा दास्तान 4 ऐं बैत नंबर आहे 14, जंहिंमें रब लतीफ़ फरमाए थो, इन पर न ईमान जियां कल में गो कोठाई, दगा तुझे दिल में शिरक ऐं शैतान, मुँह में मुसलमान अंदर आज़र आहियां। बैत नंबर 3 उहो बि सुर आसा दास्तान 4 ऐं बैत आहे 19, जंहिंमें लफ़्ज़ मुसलमानी आयल आहे। तूं का कानी पाए वनिन में विसाल जी, दूबिनाई दूर करे मारिफत मल्हाए, सुपेरियां जे सूंह में रुखनो को न रिहाए, अखे अशहद चाय त मुसलमानी माणिए। जिए रहबर लतीफ़।